असांजो आलम सबर हूंदो मौलाना अली शेर हैदरी खैर पर मीरस बेचारो शहीद थी बड़ो जरा आलम बड़ो मुनाज़िरो हा वॾो मुनाज़िरो हा वॾो मुनाज़िरो हिकिड़ा माण्हू हूंदा न जिन खे माण्हू ॾिसंदो आहे न त ॾिसंदे शर्त माण्हू खे टांडो लॻी वेंदो आहे हर वक़्तु जीअं आऊं मटींदो आहियां न मूंखे ॾिसंदा ई न ऐं वरी हासेकार शाम जो टाइम थींदो आहे रोज़े जो बुख जो टाइम जंहिंमें टंगू पियो विचड़ंदियूं माण्हूअ जूं सम्झो इन टाइम ते आउं वरी शहर में फेरो ॾींदो आहियां सम्झो वरी लठ बि खणंदो आहियां वरी हितां बि पंधु मदरसे वेंदो आहियां पर पोइ वरी संगत मूंखे खणियो वञे मोटर साइकिल ते मां खे ॾेखारियां थो त रोड़ा थो पायां पर अञा बि तो जहिड़ो आहियां पंधु कयो वञा मदरसे ते हर मोह कोन्हे ओड़ो पायां रोड़ा थो पायां पर जे छॾींदा त मदरसे ताईं पंधु बि वेंदुसि पर जे अञा बि नथा ॾिसो त नमाज़ पढ़ो टुवाल खणो हलो था चैनल में पाणीअ लाइ आया कोन्हे आहे हा ख़बर पइजी वेंदी हा ॾिसो केरु थो तरे खबर पइजी वेंदी ए रोज़ो को कद पुछ जो थोरो रोज़ो कद पुछ जो नालो कोन्हे मुंहिंजा भाउ रोज़ो ईमान जो नालो हा हा असांजो मौलाना अली शेर हैदरी रहमतुल्लाह अलैहि शहीद थी वियो न नालो मुनाज़िर आलम माना अली शेर हैदरी ते मरंग जो नज़र पियो न त ईअं सम्झ त जोधे वारा मिर्च रखुसि लंगी मिर्च जोधे वारा हिकिड़े खे हल त सॼी आका पई फुल ॾे अली शेर हैदरी रहमतुल्लाह अलैहि मुंहिंजी सां किन जाइयुनि ते जलसनि में मुलाक़ात बि हुई उनजो मदरसो आहे खैरपुर मीरस शहर वॾो मदरसो जाइम हैदरी जे नाले सां असांजो ख़ुशकिस्मती इहा आहे असांजो मुंहिंजा दोस्त तव्हां नाराज़ न थींदा ईमानदारी दिलि में न करियां ऐं जेका मुंहिंजे दिलि में जेका सची ॻाल्हि आहे उहा तव्हांखे ॿुधायां इहा असांजो भाग आहे असांजी ख़ुशकिस्मती आहे जो असांजा 5 रुपया हुन शहीद जे मदरसे में ख़र्च थींदा हुन पंहिंजी जान अल्लाह जे रस्ते में ॾिनी पर सहाबा जो शान सॼी ज़िंदगी बयान कई जान ॾिनई पर सॼी ज़िंदगी सहाबा जे दुश्मननि खे मुनाज़िरे जा चैलेंज कई हलो उन शहीद जे मदरसे जो चंदो हर साल रमज़ान शरीफ के महीने के 3 जुमे ते हिते थींदो रमज़ान में 4 जुमा विराए लो पहिरीं जुमो मूं पाण खयो आहे कि पहिरीं पेट पंहिंजो को ॿार बचा और घणी लिख छिप करियां थो पर सची ॻाल्हि मूं वटि वियो पहिरियों जुमो मुंहिंजे मदरसे जो ॿियो जुमो मुंहिंजे चावड़े जे मदरसे जो टियों जुमो मौलाना अली शेर हैदरी जे मदरसे जो ऐं चौथों जुमो आख़िरी वरी बनात जो मदरसो न्याणियुनि जो हेॾा आहे जे पाड़े में अॼु जेको चंदो थींदो उहो शहीद जे मदरसे जो चंदो थींदो मौलाना अली शेर हैदरी रहमतुल्लाह अलैहि जे मदरसे चंदो थींदो दिल ऐं जान सां मुहबत सां प्यास सां सचाईअ सां कुर्बानी जे जज़्बे सां उन्हनि जी मदद कजो अल्लाह ताला ने भलारे महीने में असी ताला की दुआ था जो हां इमरान दुआ को दी हरामी है 5000 रुपया फरे हां असी ताला की दुआ दी कि अल्लाह से ताला रिज़्क में माल में औलाद में घर में बरकत अता फरमाए वाह कर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जिन दोस्तों सुनत न पढ़ियो